वो चिड़ी अच्छी मंट तेरी पावली पावली रे अल्लाह मुखे बाबे न वठी दिनी पावली पावली रे अल्लाह मुखे बाबे न वठी दिनी पावली वो चिड़ी गोरी मंट तेरी पावली अल्लाह तेरी सोई मंट तेरी पावली पावली रे अल्लाह मुखे बाबे अरे रे मौली अज तो ॾाढो खुश आ नचे थो ॻाए थो पियो सुल्फी जो सूटो सवायो लॻी वियो थी चाने भागा खुश नाया बाबा खुश नाया कावड़ में आया सफा बाहि लॻो पियो केर त मां गुगदाम जे गोडन ते चढ़ी वई आहे अंदर में आंद मांद ऐं सिहत में सको लॻो पियो आहे बाबा बाबा तो भी मां गरीब जो गहो कोन तारियो हाणे ॾिसजांइ त मां कीअं थो बंभो रखे बाहि जाए निभागा बंभो रखे छो थो बाहियूं ॾी बंभोर तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे तूं वञी मश्करनि जे ॻोठ खे बाहि ॾे न हवाल न कटीए बाबा पाण वारा हवाल कोन कटे मूंखे मुंहिंजी ज़ाल वठी ॾे न त मां कचरो कंदो मां कचरो राति जो माण्हुनि जो माल छोड़े विधो सां ऐं राति जो ई माण्हुनि जा कुकड़ चोराए रड़के खाई विधो सां कुतनि ॿिलनि ते मड़ी रहम कजांइ उहे न खाइजांइ उहे बि खाई विधो सां ॾी विधो सां पोइ तूं छा कंदे हा छा रहंदी ॻूठ में भला ॿुध एॾी कावड़ छो थो करे को बुजो ॾेई भॼी वियो थी छा या सुबुह सां गुंगे होटल वारे जो बूथ ॾिसी आयो आहीं हा जा न में जवाब ॾे बाबा घोबाटा मूंखे पावली वठी ॾींदो या न चर्स जी पावली तो रोज वठंदो आहीं चर्स जी कोन थो चवां अकुल जा अंधा अलू वारी पावली अलू वारी टोनी जी ज़ाल हा उहा तो चवां बाबा जैसा मां नंढे लाइ प्यार जा पेच पाता उहा कॾहिं बि कोन मिलंदी ठप जवाब थई त पोइ ठीकु आहे ॾटो ॾींहां त मां बि घटि कोन कयां कोन कया निभागो के चाहे मिठल सेठाणी खे चई छॾ त सेठ धनु धोबीअ सोडीअ सां सिरनि जा सौदा करे छॾिया बाक़ी चिलकड़ीअ जो सौदो करी त गुलू हाज़िर आहे पंहिंजो मुंहुं त धोई आहे किना थुल्हा हाणे हिन पेटीअ खां बि मां वयुसि मूंखे त चई थुल्हा किना पाण हेॾो टीचर जेॾो पेट अथसि मूंखे थो चवे तव्हां बि थकिजी पिया हूंदव ॾाढो थकिजी पियो आहियां ॾाढो थकिजी पियो आहियां वॾो कमु हो ई सेठ साहिब कुतनि ॿिलनि खे हेॾे न छॾींदा कयो असांजे घर में सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।